रुइते हिलाल कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद साइंसी बुनियादनि ते ईद जो चंड 29 जो हुजण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। साइंसी बुनियादनि मूजिबि पाकिस्तान में ईद उल फितर अरबा 10 अप्रैल ते थी सघे थी। रुइते हिलाल कमेटी जे चेयरमैन अब्दुल ख़बीर आज़ाद शवाल जे चंड लाइ साइंसी मदद वठण जो इशारो ॾेई छॾियो। मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद साइंसी बुनियादनि ते ईद जो चंड 29 जो थियण जो इम्कान ज़ाहिर कंदे चयो आहे त साइंसी हवाले सां चंड जी उमिरि 20 कलाक जे वेझो ऐं ज़ावियो बि 10 डिग्री हूंदो। रुइते हिलाल कमेटी जे चेयरमैन चयो त फवाद चौधरी खे बि चयो हो त असां साइंसी माण्हुनि खे मञूं था, पर वक़्तु अचण ते चंड जो फ़ैसिलो शहादत ऐं शरीयत मूजिबि कंदासीं। जेकॾहिं रमज़ान जो चंड 29 ते थियो त इन मूजिबि पाकिस्तान में ईद उल फितर अरबा 10 अप्रैल ते थियण जो इम्कान आहे।